चाचा नालो छा थई? इस्माइल। इस्माइल किथां आया हो? खैरपुर नाथन शाह। ॻोठ कहिड़ो अथव? खैरपुर नाथन शाह जा। हे छा पिया कयो तव्हां? माना सरकार ना मिले कोन थो पंहिंजो गुज़र सफ़र करण लाइ? उधर ते खणी आया ठाहियो छा था? रचता वेही छा कयूं? स्पेशल भत्त तो मिले गोश्त में भाजी। चाचा घणनि ॾींहंनि में ठाहे वेंदो हिकिड़ो? अब हे मिली सॼो ॾींहुं मथो हणंदासीं, शाम हिकिड़ो ठाहींदासीं, वरी हिकिड़ो सुभाणे ठाहींदासीं, ईअं उथंदासीं। भला छा घणे खपंदो आहे हिकिड़ो? 1000 रुपया 1200 हिकिड़ो। 1400 हिकिड़ो। 1400। ऐं हिन ते ख़र्चु घणो पवंदो आहे? इहो ख़र्चु 1400 टोटली माना जेतिरो घणा तूं हेठों घणा सही 5 रुपया हिकिड़े जो माना 1400 ठाहियो पाण महिनत भला महिनत सही आहे। महिनत कयो था, इहा ॻाल्हि तव्हांजी वणी। महिनत कयो भला बचा सघंदासीं उहो भलो न। भला सरकार जो नथी ॾिए त भला छा कंदासीं? भला जॾहिं असांजे पाणी लथो त अलाह चङी कंदो, अलाह चङी।